खैरी मीरवाला ज़मीन ते बासर पारां कब्ज़ो करण ख़िलाफ़ पीरसन अज़ीज़ुल्लाह जोगी जो बचन ॿारन समेत एहतजाज। उन मौक़े ते पीरसन अज़ीज़ुल्लाह जोगी पुट अली नवाज़, बख्श अली, मंठार अली, अली मुराद, अली मोहम्मद एहतजाज कंदे दायो आहे त असांजी अबन ॾाॾनि खां वरसे में मिलियल ज़मीन जेका असां काईंदा अचूं था पिया ऐं असांजी खाते जी ज़मीन आहे जंहिं ते बासर वकील शाहिद अली जोगी ऐं सिकंदर अली जोगी असांजी ज़मीन ते 1 एकड़ ते ज़बरदस्ती कब्ज़ो करे रहिया आहिनि। असां पंहिंजी ज़मीन ॾांहुं वञी रहिया आहियूं त उहे असांजे मथां हथियारनि जा मुंहुं खोले छॾनि था। असां आला अख़्तियारनि खे बि लिखियो आहे मगर को बि खड़तेल न निकितो आहे। हीअ बाअसर आहिनि। असां चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट, जस्टिस हाई कोर्ट कराची, वज़ीर आला सिंध, कमिश्नर सखर, डिप्टी कमिश्नर खैरपुर, असिस्टेंट कमिश्नर मीरवा, IG सिंध, DIG सखर ऐं SSP खैरपुर खे पुरज़ोर अपील करियूं था त असां मिसकिन ग़रीब आहियूं। उहा बाअसर शाहिद जोगी, सिकंदर अली जोगी ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। अगरि असां सां इंसाफ़ न कयो वियो त एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। असांजे ते कब्ज़ो आहे जेका तलाब जे भर में आहे 19 गुंठा ज़मीन आहे जंहिं अली नवाज़ जो खातो आहे जंहिं ते सिकंदर कब्ज़ो कयूं वेठो आहे जंहिंजे दौर ते शाहिद जे वकील जे दौर ते कब्ज़ो कयूं वेठो आहे। असांजो कोई रुख कोन थो हिन महिल ते असांखे इंसाफ़ खपे। असांजो पीउ ग़रीब कोड़ो आहे 100 साल उमिरि गुज़री वई अथसि हिन महिल ताईं असां ग़रीब आहे नंढड़ो आहे न को असांजो को कमाइण वारो असांजे ज़मीन ते ई गुज़ारो आहे जंहिं ते असांजो अन्न ख़र्चु निकिरंदो आहे। इन ज़मीन में खाईंदा आहियूं न असांखे नौकरी आहे न असांखे का इहो मजबूरी आहे। असांजी ज़मीन